वक्त असां टंडो लहर प्रेस क्लब जे अॻियां मौजूदु आहियूं, जिते समय लेडी हेल्थ वर्करनि जो जेको जेका निजकारी के ख़िलाफ़ जेको आहे हींअर जेको हिते सरापा एहतजाज आहिनि। वधीक अचो त असां इन्हनि खां पुछूं त इन्हनि बारे में इन्हनि जो छा चवणु आहे। सीते वेच के वेठा आहियूं। असांजो जेको प्रोग्राम आहे हेल्थ वर्कर प्रोग्राम उहो निजकारी में वञे पियो, PPHI में। असीं नथा चाहियूं त असांजो प्रोग्राम PPHI में वञे, छो जो असांजो प्रोग्राम हिकु पंहिंजी पावर रखे थो। असीं LHW हिकिड़ी पावर आहियूं, हिकिड़ी ताक़त आहियूं। असांखां सवाइ जेको सिहत जो निज़ाम हली नथो सघे, इन करे असीं चवंदा असांजो प्रोग्राम असांखे रहण जो निजकारी में न ॾियो। PPHI वारा पंहिंजो मक़सदु हासिलु कंदा, प्रोग्राम असांजो हूंदो, कमु असांजो हूंदो, फ़ाइदो हू खणंदा। इन में असांजा जेको सुपरवाइज़र पेट्रोल कटियो वियो आहे, असांजी बजट कटिजी वई आहे। आख़िर छो असां कहिड़ो कसूर कयो? असां कमु न आहे कयो, असीं कमचोर त न आहियूं। असां पंहिंजे हक़ जे लाइ विढ़ंदासीं, आख़िर ताईं विढ़ंदासीं जेसि ताईं असांजो प्रोग्राम वापसि गवर्नमेंट में नथो वञे। असांजी लेडी हेल्थ वर्कर जी मेडिसन जेका आहे सो कम्यूनिटी हेल्थ वर्कर हिननि जी जेके PPHI वारा भर्ती पिया कनि उन्हनि जे हवाले कई वई आहे, ऐं नयूं भर्तियूं बि हाणे PPHI वारा कंदा। इन जे ख़िलाफ़ असां सरापा एहतजाज आहियूं। त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी गवर्नमेंट में इहो ज़ुल्म असां सां छो पियो थिए? पहिरीं बि प्रोग्राम जेको आहे सो उन्हनि रेगुलर गवर्नमेंट न कयो। असां रोडनि ते आयासीं, डंडा खाधासीं, वाटर कैनन, टेयर गैस, जेलूं सही करे असांखां सोमोटो एक्शन जे ज़रिए सुप्रीम कोर्ट असांखे रेगुलर कयो। 14 साल थिया आहिनि रेगुलर थिया आहियूं, पर न असांखे न टाइम स्केल आहे, न असांजो सर्विस स्ट्रक्चर ठहियो आहे। असांजा मुलाज़िम जेके रिटायर थी विया आहिनि उहे अञा ताईं रुलनि पिया, उन्हनि जी पेंशन ग्रेजुएटी कोन्हे। असां सरापा उन लाइ एहतजाज में हुआसीं त नओं ही ज़ुल्म असां सां शुरू पिया कनि था, असांखे PPHI जे हवाले पिया कनि। इन्हनि हेल्थ खे विकिणी छॾियो आहे, इन्हनि RSC, BHU, डिस्पेंसरियूं सभु कुझु PPHI जे हवाले कयो आहे। सुभाणे ही असां लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम जेको हिकु एॾो कामयाबु प्रोग्राम आहे जंहिंमां डायरेक्ट बिरादरी खे, कम्यूनिटी खे फ़ाइदो आहे, इन खे ख़तमु करे PPHI में ज़िम कंदा। ऐं PPHI वारा डाउन साइज़िंग करे असांजा उहे मुलाज़िम जिन्हनि 81 साल हिन प्रोग्राम खे ॾिना आहिनि उन्हनि खे जेको आहे सो नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वेंदो, नौकरियुनि मां कढियो वेंदो। उहे बेरोज़गार थी वञी पंहिंजे घर में वेंदा। अहिड़ी जेका आहे सो ॻाटे टोड़ महांगाई में इहा नौकरी, इहो पघार असांजो जीअण जो सहारो आहे, असांजे घर हलाइण जो, उहो बि असांजे मुलाज़िमनि खां वेंदो हलियो। इन जे करे असां सरापा एहतजाज आहियूं ऐं असां मरण घड़ी ताईं इहो एहतजाज जेसीं ताईं ख़तमु न कंदासीं, जेसीं ताईं असांजो इहो मुतालबो मञियो वञे त असांखे गवर्नमेंट जा आहियूं त गवर्नमेंट में रहण ॾिनो वञे, असांखे कंहिं बि निजी इदारे जे हवाले न कयो वञे। अॼु असां हिन प्रेस क्लब टंडो लहर में गॾु थिया आहियूं इन लाइ त जेको हुकूमत असांखे निजकारी में उमाणे पई, महिरबानी करे असांजी अदी फरियाल टालपुर खे, अदी अज़रा पेचो खे ऐं बिलावल भुट्टे खे ऐं ज़रदारी साहब खे इहो अर्ज़ु आहे त असांखे जेको आहे सो इन इदारनि में न उमाणियो वञे। असां उहे ई मोहतरमा जूं निशानियूं आहियूं जिनखे अॼु मोहतरमा हिन सूरत में आंदो। असांजो मुतालबो आहे त ही शहीद राणी जो प्रोग्राम आहे, इनखे इग्नोर कयो पियो वञे। इनखे PPHI जहिड़ी हिकिड़ी कंपनी आहे उनजे हवाले कयो पियो वञे, जेको असांखे नामंज़ूर आहे। असांजो माना हुकूमत खां मुतालबो सम्झो वञे, अर्ज़ु सम्झो वञे त भई असांखे कंहिं बि NGO जे हवाले न कयो वञे। ॿियो असांजा सर्विस स्ट्रक्चर आहिनि उहे असांजा ठाहिया वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजी जेका हेल्थ वर्कर आहे, लेडी हेल्थ वर्कर, उहा घर घर वञी माण्हुनि खे सिहत जा जेका तालीम ॾींदी आहे, सहूलियतूं फ़राहम कंदी आहे। ऐं जेको आहे सो असांखे हर ॻाल्हि में इग्नोर कयो थो वञे। असांखे इन प्रोग्राम खे एतिरो फेल करे वियो आहे जो असांखे अञा ताईं असांजा सर्विस स्ट्रक्चर न मिलिया आहिनि ऐं वरी असांखे कंहिं NGO जे हवाले कयो पियो वञे। महिरबानी करे असांखे कंहिं कंपनी जे हवाले न कयो वञे। असीं जिते आहियूं पंहिंजे प्रोग्राम जी शिकल में असांखे हिते रखियो वञे। जी नाज़रीन, तव्हां जेके हिते प्रेस क्लब आॾो जेके धरणे दौरान वेठल तव्हां लेडी हेल्थ वर्करनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु हो त जेको असांखे जेको निजकारी करे जेको असांखे PPHI में ज़िम कयो वञे, इन जेको असां सां नाइंसाफ़ी थी रही आहे। इन्हनि सिंध गवर्नमेंट खां, वज़ीर आला मुराद अली शाह खां, सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिनि वसुअरनि खां मुतालबो कयो आहे त असां जंहिं में कमु कयूं पिया, बराए महिरबानी करे असांखे उन ई पंहिंजे सिहत खाते में कमु करणु ॾिनो वञे ऐं असांखे निजकारी खां जेको असांखे आजो कराए ॾिनो वञे।